दुनिया में वॾनि वॾनि माण्हुनि जा किस्सा असीं कंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं ताकी असीं उन्हनि मां सिखी सघूं। पर आम माण्हुनि जा किस्सा, कहाणियूं, आम औरतुनि जूं कहाणियूं असीं इन जे लाइ ॿुधंदा आहियूं जो असीं उन में पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहियूं, असीं पंहिंजो अक्स ॾिसी सघंदा आहियूं। मुंहिंजे लाइ मुंहिंजी माउ हिकिड़ी अहिड़ी ई आम औरत हुई जंहिंजी कहाणियुनि में, जंहिंजी स्ट्रगल में जेको कुझु तव्हां ॾिठो, यकीनन किथे न किथे तव्हां पंहिंजो पाण खे उन सां रिलेट कंदा। मूंखां अक्सर माण्हू पुछंदा आहिनि त तव्हांजे लाइ तव्हांजी माउ ज़रूरु तव्हांजो उत्साह रही हूंदी। तां चवंदी आहियां त हा बि ऐं न बि, छो त मम्मी जामी खे यादि हूंदो, मम्मी चवंदी हुई तां पेर में 2 पटी मर्दानी जुती पाईंदी आहियां ताकी आउं दुनिया सां मर्दाना वार मुक़ाबिलो करियां। मम्मी जी स्ट्रगल ॾिसी मूंखे डपु लॻंदो आहे। मूं पंहिंजी इलाही नंढी उमिरि में मर्दाना जुती खे तर्क कयो, मूं ज़नानी सैंडल पाए सोचियो त आउं दुनिया खे ज़नाना वार मुंहुं ॾियां। कल्ह टीवी ते पीके फिल्म पे हली त उन में मूं हिकिड़ो डायलॉग ॿुधो जंहिंमें संजय दत्त थो चवे आमिर ख़ान खे कि क्या तुम मुझे नहीं जानते, मैं हूँ आदमी हरामी कमीना। त मूंखे ओचितो यादि आयो, जामी तव्हांखे यादि हूंदो मम्मी हिकिड़ो आर्टिकल लिखियो हो हिकिड़ी अख़बार जे लाइ टंडे वली मोहम्मद वारे घर में, ऐं उन जो पहिरियों जुमिलो हो इंसान वॾो हरामी जानवर आहे। ऐं इहो उहो टाइम हो जॾहिं सोशल मीडिया जो दौर कोन हो ऐं सेंसरशिप तमामु घणी हुई। एडिटर इहो हिकिड़ो जुमिलो सर्किल करे मोटाए ॾिनो त मैडम खे चयो त इहो असीं नथा छपे सघूं, हिनखे चेंज करियो। त मम्मी जो जेको मिज़ाज तव्हां ॿुधो आहे उहो चिड़ी पई हिन ते, चई त आउं हर वक़्तु अख़बारुनि में, तक़रीरुनि में माण्हू औरतुनि ते ठठोल कंदा आहिनि, मज़ाक़ कंदा आहिनि, पर इन हिकिड़े जुमिले ते अची असांजे सॼे समाज जी वेहक थी ख़बर पए, आउं उनखे कोन मटाईंदसि। त पोइ मूं मम्मी खे चयो त तव्हां इन खे हरामी जानवर न लिखो, तव्हां लिखो इंसान वॾो हलाली जानवर आहे, छो त हर माण्हू पंहिंजो पाण खे हलाली बि सम्झंदो आहे ऐं एतिराज़ कोन कंदो, तव्हां भले उन्हनि खे पोइ जानवर बि चई वञो। असांजे टंडे वली मोहम्मद वारे घर जो ज़िक्र जामी तव्हां सां कयो, मूं कुझु ॾींहं पहिरीं प्रोग्राम थी गुज़रियो हो, उन में बि ॿुधायो त असांजो घर जेको हूंदो हो टंडो वली मोहम्मद वारो शीरीन कॉर्नर, उहो इल्म जो, अदब जो, शाइरी जो, तनक़ीद जो, पर सम्झो त हर शइ जो हिकिड़ो हेडक्वार्टर हूंदो हो। असां वटि वॾा वॾा नज़रिया डिस्कस थींदा हुआ। मुंहिंजी माउ पाण सियासी कोन हूंदी हुई, पर हूअ सियासी ॻाल्हियूं कंदी हुई ऐं अक्सर उनखे ख़ासि तौर ते हमीद चाचा जॾहिं तव्हां ज़िक्र ॿुधो, उहो चवंदो त भई तूं सियासी ॻाल्हियूं न कर, ख़ासि तौर ते मार्शल जो दौर हो जॾहिं, ऐं तूं सियासतदान त कोन आई, पोइ तूं सियासत ते छो थी ॻाल्हाईं? त मम्मी चवंदी आहियां सियासत ते इन जे लाइ थी ॻाल्हायां ताकी ॿिया बुज़दिल न थियनि, घटि में घटि ॿिया हिमत कनि, उहे ॻाल्हाइनि। कुझु उहे ॻाल्हियूं जिन जी शायदि जामी खे बि ख़बर कोन हूंदी। मम्मी जे आख़िरी टाइम जूं, असांजो घर विकामजी वियो कुझु हालात जे करे।